साथियों ख़ुशि आहियो ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे जिते हूंदा ख़ुशि हूंदा ऐं हिन सूरताल जेका आहे हिन सूरताल में पंहिंजी स्टडी ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जे बारे में पंहिंजी सिहत जे बारे में मुकमल पंहिंजो ख़्यालु रखंदा हूंदा। अॻे मुंहिंजो लेक्चर हो तनज़ीम ते ऐं तनज़ीम जा जेके उहे 7 पिलर जेके आहिनि इहे 7 उज़वा उन ते मूं डिस्कस कई हुई। अॼु तव्हां सां गुफ़्तगू मुंहिंजी थींदी उनजो मौज़ू आहे तनज़ीम जो मुखी पिलर या उज़वो या थंभो कारकुन। कारकुन फ़ारसी ॿोली जो लफ़्ज़ आहे कार प्लस कुन कमु कंदड़। कारकुन में ख़ूबियूं कहिड़ियूं हुजनि, कारकुन जा फ़र्ज़ कहिड़ा थियनि था, ख़ासि तौर ते ख़ूबियूं कहिड़ियूं कारकुन हुजनि उन हवाले सां पाण गुफ़्तगू कंदासीं। कारकुन वसी ॼाण रखंदड़ हुजे, उनजी पंहिंजी इंसान कीअं पैदा थियो ऐं हेसि ताईं कीअं पिया थो उनजी ख़बर हुजे, समाज तब्दीली कीअं थिया हेसि ताईं कीअं पुॻा उनजी उनखे ख़बर हुजे, तहज़ीबूं तब्दील कीअं थियूं हिते उनजी ख़बर हुजे, पंहिंजी क़ौम जी जेका तारीख़ उनजी बि उनखे ख़बर हुजे, पंहिंजे मुल्क जी तारीख़ उनजी ख़बर हुजे, दुनिया जहान में हींअर उथड़ू पुथड़ू कहिड़ियूं अचनि थियूं उनजी वसी ॼाण हुजे, हर हवाले सां उनजो वाक़ुफ़कार हुजे, वसी उनजी ॼाण हुजे, उथां मज़हबनि जो उनजी इल्मु हुजे, उनजे जे क़िस्म जा आइडियाज़ नज़रिया दुनिया जहान में विया ऐं वापरिया ऐं जिन जो असरु पंहिंजी उनजी धरती ते असरु थियो ऐं उनजे माण्हुनि ते असरु थियो उनजी उनखे वॾी ख़बरचार हुजे। वसी उनजो मुतालो हुजे, माना घण पासा उनजो मुतालो हुजे, उनजो महदूद मुतालो न हुजे, छो त उहो कारकुन ई समाज जो डॉक्टर हूंदो आहे, सियासी पार्टियूं ई समाज जूं डॉक्टर हूंदियूं आहिनि, तनज़ीमूं ई समाज जूं डॉक्टर हूंदियूं आहिनि, उनखे सॼे समाज जो इलाजु करिणो आहे त तंहिंजे करे उनजी वसी जेकर ॼाण हूंदी त उन पट अंदरि हू सॼी शइ खे सम्झी सघंदा त असांजे समाज किथां किथां गुज़री कीअं कीअं सफ़र कंदो हिते अची पए थो ऐं हिन जो हाणे अॻिते हली इन में कहिड़े क़िस्म जूं तज़ाद आहिनि ऐं उनजी तारीख़ छा आहे उहा सॼी जेसि ताईं ख़बर न हूंदी त प्रॉपरली उहो माण्हू एॾो वॾो किरदारु अदा न करे सघंदो। कारकुन ॿिज वांगुरु हुजे, हिकिड़ो ॿिज जिते पाण पोखींदा आहियूं उन ॿिज में वरी नवां सलाह पैदा थींदा आहिनि ऐं नवां वरी माण्हू पैदा कंदा आहिनि। कारकुन ईअं न हुजे त अकेलो थियणो थियो वेठो हुजे ऐं जिते वेठो हुजे 40 किताब पढ़े वेठो हुजे, उठ किताबनि जा पढ़ियो वेठो हुजे, पंहिंजे पासे में पंहिंजे घर में कमु न करे, इन क़िस्म जो कारकुन ॿिज वांगुरु हुजे, वसी उनजी ॼाण रखंदड़ हुजे ऐं हू जिते हुजे उन पाण जहिड़ा ॿिया कारकुन उहो पंहिंजो ठाहींदो हुजे। कारकुन में अना न हुजे, फूंड उन में न हुजे, कारकुन रिलणो मिलणो हुजे, जिते जिते वञे उते पंहिंजो हिकिड़ो हल्को ठाहे उनजो रिलणो मिलणो हुजे, पाण ते भाड़ण वारो हुजे, एतमाद कंदड़ हुजे, ॾुखे टाइम में हू फ़ैसिला करण वारो हुजे, मुस्तक़िल मज़ाज हुजे। मुस्तक़िल मज़ाजी हर कम जे कामयाबी जेका आहे उनजी खे यकीनी बनाईंदी आहे। माण्हू हिकिड़े अरसे ताईं कमु कंदा आहिनि, उन अरसे खां पोइ वरी छॾे ॾींदा आहिनि। उन माण्हू खे ख़बर कोन्हे त जेका शइ असीं करियूं पिया उनजी माहियत में तब्दीली केतिरी अचे पई उनजो हू वाक़ुफ़ु कोन हूंदो आहे। तंहिंजे करे मुस्तक़िल मज़ाज कारकुन में हिकिड़ो मुखी उहो माना ख़ूबी उनजी आहे। जेकॾहिं उहो मुस्तक़िल मज़ाज न आहे त उहो कारकुन अॻिते हली किथे न किथे थिए थो मायूस थिए थो ऐं मायूस थियण जी सूरत में उनजो असरु वरी समाज जे ॿियनि माण्हुनि ते थिए थो। पोइ वरी समाज जा जेका ॿिया माण्हू उहो उनजो मिसाल वठी चवंदा आहिनि त फलाणे माण्हू एॾो एॾो कमु कयो, नतीजे में उहो माण्हू आख़िर में उन पंहिंजी मंज़िल तां थिड़ी हले वियो। हाणे उहो मिसाल बणिबो आहे समाज जे ॿियनि माण्हुनि जे लाइ, ॿियनि कारकुन जे लाइ, ॿियनि नंढनि कारकुन जे लाइ, नवनि कारकुन जे लाइ उहो मिसाल बणिबो आहे। तंहिंजे करे कोशिशि जेका उन क़िस्म जी हुजे त जेको कारकुन आहे उनजी ख़ूबी आहे त उहो मुस्तक़िल मज़ाज हुजे, हुन आवाम सां राब्ते जो जेको भड़ हुजे, आवाम जो राब्तो जेको आहे उन सां मिलणु, उनजी ॿोली ॻाल्हाईंदड़ उनजो भर हुजे, नयूं तकलीफ़ूं कंदड़ हुजे, सचो हुजे, सचो सफ़ा सचो माण्हू खरो माण्हू हुजे, मज़बूत ज़हन रखंदड़ हुजे, इंसान जी समाज जी जदली क़ानूनी मादियत उनजी सभिनी जेका तारीख़ आहे उनजी ॼाण रखंदड़ हुजे, इंसान जी समाज जी तारीख़ जो बि ॼाण हुजे। जीअं अॻु में मूं ॿुधायो मुल्क जी तारीख़ जो उनजो तजियो उनखे उन वटि हुजणु खपे। हू सादो हुजे, हू सचार हुजे, हू बेरिया हुजे, हू सूरह हुजे, सूरह मरी सोभ खे दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकरें आॾी ढाल मढार, मथां तेग तरार मार त मतारो थी। हू सूरह हुजे, हू पुरखुलूस हुजे, हू खिलमुख हुजे, हू हिक ॿिए सां मोहबत कंदड़ हुजे, हू सचो हुजे, बेरया हुजे ऐं सादो खाए सादो पीए, समाज सां समाज जहिड़ो थी हले ऐं समाज सां समाज थी नवां ख़्याल ऐं नयूं सोचूं ॾे। तंहिंजे करे समाज जे लाइ उहो नओं माण्हू हुजे, हू तनज़ीम जी राह में या उनजी वाट में इख़्तिलाफ़ जेके रखंदड़ माण्हू आहिनि उन सां ॿधी करण जो उनमें उहो भड़ हुजे। उहो माण्हू तनज़ीम खां ॿाहिरि बि इख़्तिलाफ़ रखंदड़ माण्हू आहिनि उन सां ॿधी करण जो हू भड़ होले।
हर हवाले जो कमु हुनखे जेको चइजे तनज़ीम चए उहो पंहिंजे जोश ऐं फ़रोश सां उहो कमु उहो करे ऐं न के उनजी महज़ आग टारण वारी जेका सिस्टम थींदो उहो न करे पर उनखे जेको चए उनखे हुकुम मिले उहो ज़िमेवारियूं खणंदड़ हुजे, उहो हिकिड़ो सिपाही हुजे, उहो फ़क़ीर हुजे, उहो जनरल बि हुजे, उहो हुकुम मञंदड़ हुजे, उहो हुकुम हलंदड़, उहो अॻवान बि हुजे, उन सभु शयूं हूंदो नार जे ढगे वांगुरु न हुजे, सुवाल बि उथारे, राया बि ॾिए, माठ मीठ में प्रोग्रेसिव कमु कंदड़ हुजे, बिना लोभ बेलोस आवाम सां लाॻापा रखण जो उनजो भड़ हुजे, नज़रिए जो आशिक़ हुजे, आशिक़ ज़हर पियाक वह पसियो वहसन घणो कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक लॻी लऊं लतीफ़ चए फना कया फ़राक तोड़े चिकन चाक आह न सलीन आम सां नज़रिए सां हू आशिक़ ईअं हुजे उन हवाले सां जो नज़रिया हलंदा रहंदा आहिनि उहो नज़रिया मरंदा न आहिनि उन सां उनजो इश्क जेको उहो हुजे पंहिंजे नज़रिए खे मुकमल उहो पंहिंजो जीअं माण्हू अक़ीदे तौर ते माण्हू वञींदा आहिनि ईअं पंहिंजे नज़रिए सां उन हवाले सां उनजो अट्रैक्शन उनजो हुजे रिश्तनि खां वधीक पंहिंजी तनज़ीम खे वधीक उहो फ़ोक़त ते तनज़ीम ते उनजो ख़ासि तौर ते ज़िमेवारियूं कहिड़ियूं हुजणु खपनि ज़िमेवारियूं फ़र्ज़ुनि जा कहिड़ा आहिनि हू पंहिंजी तनज़ीम ते मुकमल एतमाद रखे तनज़ीम जे फ़ैसिलनि ते मुकमल एतमाद रखे नज़रिए सां बेलोस उनजो प्यार हुजे ऐं उनखां सां हू तइलीम जो मुसलसिल वाधारो कंदो रहे नज़रिए सां अमल खे ॻंढे पंहिंजी पॉलिसी पंहिंजो अमल जेका आहे उहो नज़रिए पटांदड़ उनजो हुजणु खपे तनज़ीम जे असूलनि ऐं ज़ाब्तनि ते हू पंहिंजो पूरो हुजे कंहिं बि जाइ ते तनज़ीम जी किथे बि मुखालफ़त थिए उन तनज़ीम जी मुखालफ़त खे उते ई दफ़े करण जो उन में फ़न हुजे ऐं हुते उन हवनि जो फ़न ॻाल्हाए ऐं पंहिंजी इख़्तिलाफ़ रखे ॻाल्हि बि करे सही कंहिंजी माण्हू जी ॻाल्हि हुजे उहा सही ज़रूरु रखे इन क़िस्म जूं ख़ूबियूं उहो तनज़ीम पंहिंजो कारकुन उन में ज़रूरी आहिनि ख़ासि तौर ते बर वक़्तु बेरिया तनक़ीद न करणु रख रखां करणु दोस्ती जे करे चुप थी वञणु इन क़िस्म जूं ख़ामियूं कारकुन में न हुजणु खपनि हू रूबरू ॻाल्हाए पर पुठ गिला न करे रूबरू जेको ॻाल्हियूं करणियूं हुजे उहो पंहिंजो ज़िक्र करे उनजो इल्ज़ाम खां बचण जे लाइ ग़लति बयानु न करे तनज़ीम वटि जेका कुझु ॻाल्हि उनजी सही हुजे उहा उहो पंहिंजी पेश करे कंहिं कामयाबी ते मग़रूर न थिए ऐं नाकामीअ ते उहो मायूस न थिए आवाम सां हूंदे उन सां हलचल हलाइणु उनजी प्रचार करणु ऐं उनजूं गॾिजाणियूं करणु उनजो सदाईं उन में जोश ऐं जज़्बो उहो उनजो हुजे उहो पाण छुड़वाग न हुजे ऐं मुसलसिल ॿियनि पंहिंजे कारकुन जी जेको सार संभाल कंदड़ हुजे इन क़िस्म जूं ख़ूबियूं जेके आहिनि उहे कारकुन में ज़रूरी आहिनि इन क़िस्म जा कारकुन जंहिं तनज़ीम वटि हूंदा उहे तनज़ीम वधीक सोभारी थींदी ऐं पंहिंजी मक़सद में उहा पंहिंजी कामयाबु थींदी तंहिंजे करे अॼु पंहिंजी गुफ़्तगू जेका आहे उहो कारकुननि ते एतिरी हुई वधीक पाण ॿी कंहिं गुफ़्तगू में ज़रूरु मिलंदासीं